हूं त सरकार जी बेध्यानीअ सबब सिंध जी तालीम तबाही किनारे पहुची चुकी है। वसंदीअ वारा माण्हू त पंहिंजी औलाद खे प्राइवेट इदारनि में तालीम ऐं तरबियत ॾियारनि था, पर ग़रीब शागिर्द में टैलेंट हुअण बावजूद ऐं वसाइल न हुअण करे हू तालीम जे ज़ेवर खां महरूम थी वञनि था। उन्हनि ग़रीब शागिर्दनि जी कंहिं हद ताईं माली मदद करण ऐं CSS जे तयारियुनि में स्कॉलरशिप ॾियारण लाइ सचल ॻोठ जी बेनज़ीर लाइब्रेरीअ में फंक्शनल मुस्लिम लीग जी शागिर्द विंग मुस्लिम स्टूडेंट्स फेडरेशन पारां ICA जे सहकार सां शागिर्दनि में जागृता पैदा करण ऐं स्कॉलरशिप ॾियारण लाइ सेमिनार कोटायो वियो। सेमिनार में इस्लामाबाद खां आयल स्कॉलर मुजाहिद चांडे, MSF कराची डिवीज़न जे चीफ ऑर्गेनाइज़र फरहान आलम, यासिर डायरी, अवामी जमहूरी पार्टी जे अॻुवान हरीफ चांडे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवान एडवोकेट मुमताज़ गोपांग, समाजी अॻुवान रियाज़ खेमटे, ख़ादमीन सिंध फाउंडेशन जे चेयरमैन अरशद अब्बासी, ग़ुलाम कंबर हाजाणे समेत वॾे अंग में शागिर्दनि तोणे शागिर्दाणनि सां गॾु इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त सिंध जे शागिर्दनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे, पर गुरबत सबबु हू टैलेंट ज़ाया थी रहियो आहे। असल में छा आहे, जेको खौफ़ ई आहे माण्हू खे नाकाम थो करे। 2016 जी जेका रिज़ल्ट आई, 98% छोकरा फेल थी विया ऐं 2% जस्ट पास थिया आहिनि। रीज़न छा आहे? खौफ़। यहाँ पे जो प्रोग्राम है, एक प्रोग्राम तो अवेयरनेस के हवाले से सेमिनार भी है कि एजुकेशन है क्या, CSS है क्या और इसकी अफादियत क्या है। सेकंड ऑफ ऑल बात कि वो स्टूडेंट जो अफोर्ड नहीं कर सकते हैं CSS की भारी फीसें, तो यहाँ पे MSF और जो इदारा है उसकी मुश्तरका ताउन से जो है स्टूडेंट को, जो क्वालिफाइड स्टूडेंट है उनको स्कॉलरशिप भी दी जा रही है। बेसिकली छा आहे, जो असांजा जेके सिंधी स्टूडेंट्स आहिनि उहे तमामु पोइते पियल CSS जे हवाले सां अवेयरनेस ई न आहे, उन्हनि खे ख़बर ई न आहे। ऐं जेकॾहिं जेके अवेयर आहिनि बि उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि सां मसइलो फाइनेंस जो अचे थो। मां सम्झां थो त हीअ अहिड़ियूं कोशिशूं आहिनि जंहिंजे ज़रिए तालीमी इदारनि मां दहशतगर्दी, बुनियाद परस्ती, मज़हबी इंतहा पसंदी खे रोके सघिजे थो। सॼी सिंधी क़ौम ऐं सॼे मुल्क जो आवाम हाणे हिक पेज ते अची वियो आहे त तालीम असांजी बुनियादी ज़रूरत आहे। असांखे सरकारी इदारा बि अहिड़ा हुजणु खपनि जेके शागिर्दनि खे अॻिते पहुचाइण जे लाइ को अमल कनि, पर हक़ीक़त इहा आहे त हीअ जेको CSS जो जेको निज़ाम आहे, ऐं जेकॾहिं हीअ ख़र्च करे ऐं उन्हनि ग़रीब शागिर्दनि खे जिन जेके अफोर्ड नथा कनि, इन जेको आहे सो अवेल नथा करे सघनि इन पोज़ीशन खे, ऐं उन्हनि खे इहो सॼी उन्हनि ते महिनत करे ऐं हीअ अवेल कराइनि था, त मां सम्झां थो सुठो सवण आहे। तालीम जो जेको मसइलो आहे असांजी सिंध में तमामु पोइते पइजी वियो आहे ऐं इन खे जेकॾहिं अॻिते खणी हलंदा त तमामु वॾी महिरबानी थींदी। कराची जी बहिराड़ी जेको आहे उते अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम थिए ऐं नौजवान उन मां फ़ाइदो हासिलु कनि, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सेमिनार में शरीक अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंध जे शागिर्दनि में तमामु बहितरीनु टैलेंट मौजूदु आहे, पर हू गुरबत सबबु तालीम जे ज़ेवर खां महरूम थियनि था। कैमरामैन रिज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।